नमस्कार, जय झूलेलाल। मां आहियां करिश्मा पेसवानी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। टीजड़ी थी वई सुख सां ऐं अची वियो असां सिंधियुनि जो सभिनीनि खां वॾो ॾिणु वॾी सताएं वॾी थधिड़ी। त अचो ॿुधूं वॾी सताएं जी कथा कि वॾी सताएं खे थधिड़ी छो चइबो आहे, ही कॾहिं कबी आहे, कीअं कबी आहे ऐं सताएं जी आखाणी छा आहे। थधिड़ी माता सतीअ खे समर्पित आहे। सती यानी शीतला माता। सतनारायण खां पोइ सप्तमी जे ॾींहुं ही ॾिणु दुनिया जे सभु सिंधियुनि जे घर घर में मल्हायो वेंदो आहे। ही विर्त माताऊं भेनरूं पंहिंजे ॿारनि ऐं भाउरनि जी सुरक्षा लाइ रखंदियूं आहिनि। शीतला माना यानी थधाण। ही विर्त ॿारनि खे थधो थार कंदो आहे। घणनि ई प्रकार जे रोगनि बीमारियुनि नंढीअ माता वॾीअ माता जे प्रकोप सां बचाईंदो आहे। हिन विर्त में छा कबो आहे? सावण जी उंधाइण राति जे छठ जे ॾींहुं माताऊं भेनरूं सताएं लाइ मिठा लोला पचाईंदियूं आहिनि ऐं टिकियूं तरंदियूं आहिनि। सभिनीनि खां पहिरियों 7 अखड़ियूं पचाइबियूं आहिनि ऐं घर में जेतिरा ॿार हुननि जे हथ में ॾियण जा नंढा नंढा लोला पचाइबा आहिनि। हुन जे अलावा घणेई प्रकार जी मानियूं, बेसण जा फुल्का, चेरी मानियूं, कोकी, पकान ऐं पूरी ठाहिबियूं आहिनि ऐं खटो भत बि ठाहिबो आहे। अॼुकल्ह जे ज़माने जे मुताबिक़ घणेई भेनरूं भेल पूरी, पानी पूरी, दही वड़ा अहिड़ा घणेई आइटम बि ठाहींदियूं आहिनि। जीअं त माता सती अग्नि तत्व सां विरोध रखंदी आहे त सभु शयूं हिकु ॾींहुं अॻु ई ठाहे रखबियूं आहिनि। सताएं ॾींहुं चुल्हि न ॿारबी आहे, चुल्हि थधी रखबी आहे। हिन करे हिन खे थधिड़ी चइबो आहे। छठ जे ॾींहुं राति जो ठाहे सभु शयूं अलॻि रखबियूं आहिनि ऐं हुन राति जी रसोई सां गॾु मिठी सयूं ठाहे न्याणीअ खे ॾिबियूं आहिनि। छठ जी राति सॼो कमुकार लाइ माताऊं मिठे पाणीअ सां चुल्हि खे थधो कंदियूं आहिनि। गैस जे अॻियां पाणीअ जो लोटो भरे हुन में हिकु सिक्को रखबियो आहे। पोइ चुल्हि खे ठारे हथ जोड़े हुन जे मथां जो लोला टिकियूं तरिया आहिनि अखड़ियूं रखे छॾिबियूं आहिनि। सुबुह जो उथण सां ई हथ में अखड़ियुनि में थोरो मक्खन लॻाए, सिंदूर लॻाए, गुल खणी हथ में अखड़ियूं खणी माता जो ध्यानु धरे ही अखियुनि जे मथां 3 दफ़ा लॻाइबियूं आहिनि। ॿारनि खे छंडो हणी हू नंढा लोला हथ में ॾिबा आहिनि। छंडो हणी ईअं चइबो आहे: लाकरो साकरो वॾी माई नंढी माई लंघी पई पार, देवी रानी तूं थधो कर ठार। छो त अखियुनि में अग्नि जो तत्व आहे, तॾहिं ही अखड़ियूं अखियुनि खे लॻाइबियूं आहिनि। हिन खां पोइ माताऊं की नदी या तालाब या टिकाणे मंदिर में पूॼा लाइ वेंदियूं आहिनि। पाण सां अखो खणी ऐं जो बि लोलो अखड़ियूं खटो वधि खणी करे वेंदियूं आहिनि। जल जो लोटो अॻियां रखी चौधारी वेही कथा ॿुधंदियूं आहिनि। वॾी थधिड़ी जी कथा इहा आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, 2 ॾेराणियूं हूंदी हुयूं। हू पाण में गॾिजी थधिड़े जी तयारियूं पई कनि, लोला पई पचाइनि। तॾहिं नंढी ॾेराणी जंहिंखे हिकु बालक हो, उहा बालक खे सुम्हारण लाइ विच मां उथी ऐं पंहिंजी ॾेराणी खे चई, जॾहिं तूं चुल्हि ठारी त मूंखे सॾु कजांइ। उहा चई, उहा भेण हली वई। न ॼाण त बालक सां गॾु हुन भेण खे बि निंड अची वई। हुन जी वॾी ॾेराणी जे चित मां बि लही वियो। हुन नंढी ॾेराणी खे न उथारियो। सती माता जे प्रकोप करे हुन जो बालक ॾाढो बीमार थी पियो। न कुझु खाए न कुझु पीए। तॾहिं उहा भेण सम्झी वई कि ही मुंहिंजो अपराध थियो आहे, हिन करे ईअं थियो आहे। माता मूंसां नाराज़ थी वई आहे। तॾहिं हुन भेण वरी 2 साल ते वॾी सताएं ते पूरी श्रद्धा सां माता जी पूॼा कई, भुल बख़्शाई ऐं तॾहिं ई संदसि बालक उथी खड़ो थियो। इहा कथा चई करे लोटे में अखो अखड़ियूं विझी करे लोॾे करे माताऊं ऐं भेनरूं इहो गीत ॻाईंदियूं आहिनि: सावण माजी सतैं आई भरियूं झोलियूं ॾे, जहिड़ी सती शीतला तेरो मुंहुं करे। सतीअ जा 7 पुट जंहिंसां घर सूहे,
नीली घोड़ी जो चढ़े सो सतीअ सुहाग, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, भार खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, सती ओड़े सती पाड़े सती मूं घर आई, बोलो सतीअ माता जी जय। ही कथा ॿुधी माताऊं भेनरूं घर अची करे तरह तरह जी हुन ॾींहुं रांदि कंदियूं आहिनि। ख़ासि करे हुन ॾींहुं पते रांदि थींदी आहे, छो त माताऊं भेनरुनि खे रसोई मां मोकल हूंदी आहे, त हिन ॾींहुं माताऊं भेनरूं ख़ासि ख़ुशि थींदियूं आहिनि। उहो सॼो ॾींहुं माताऊं पंहिंजे मिटनि माइटनि साहेड़ियुनि सां गॾु ख़ुशीअ में गुज़ारींदियूं आहिनि। घणेई भाउर बि इहो सताए वारनि था, सॼो ॾींहुं थधो खाई ही विर्त पूरो थींदो आहे। हिन व्रत जे रखण करे घर में अन्न धन जो वाधारो थो थिए, बरकत थी थिए ऐं घणनि ई संकट सां रक्षा थी थिए, घणनि ई प्राकृतिक विपदाउनि सां माता असांजी रक्षा थी करे। त तव्हां सभिनीनि खे वॾी सताए जूं लख लख वाधायूं। माता सती सभिनीनि जी रक्षा करे। बोलो सतीअ माता जी जय।